हे गाइस, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल द बॉस फलानीस। मैं हूँ कशिश और आज का व्लॉग अगेन शूट करने वाली हुई हूँ मैं। और अभी सुबह के बजे हैं 11 और हम जा रहे हैं गुरुद्वारा साहब जो कि लोकेटेड है हैदराबाद में। मां हिते आयमि सभिनि खां पहिरें पंहिंजे लाइ चांहि रखणु। मां तयार भी आहियां ऐं ॾाढी एक्साइटेड भी आहियां छो त हीउ गुरुद्वारो विज़िट करने मुंहिंजी ॾाढी दिलि हुई जॾहिं कोई खुलियो हुयो। ऐं अॼु मां धरा खे ॾाढो मिस कंदमि छो त जॾहिं असां नानकड़ा साहिब हुआसीं त मां धरा जी साइडिंग में हुयमि कीर्तन में। ऐं अॼु जॾहिं धरा हुजे हा त मां एतिरी श्योर आहियां धरा शब्द ॻाए ऐं मां हुनजी साइडिंग कयां हूंदा। ऐं उनखां बाद असांजी थी वई रवानगी कराची खां। डॉक्टर मामा सभिनि खे कट ऑफ करे अॻिते थोरो जल्दी हले पियो। हिते जेको आहे हरीलाल मामे डॉक्टर मामा खे ई पोयां छॾियो। मज़ा आया। कराची जे सफ़र खां बाद असां अची पहुतासीं हैदराबाद। ऐं फाइनली हिते असां पहुची वियासीं गुरुद्वारा साहिब। जीअं ई असां पहुतासीं त असां ॾिठो हे सभु ऑलरेडी लंगर प्रसाद करे रहिया हुया। 6 बजे खां बाद तव्हांखे हुते लंगर प्रसाद न मिलंदो आहे, इन करे असां बि वञी करे पहिरें लंगर प्रसाद खाधोसीं। दर्शन करण खां बाद असां सभिनि हिते पिक्चर्स कढवायूं छो त मेमरीज़ जे लाइ बि ही पिक्चर्स लाज़मी हूंदियूं आहिनि। मामा हाई त करो हाई। ऐं हुते 7 बजे तव्हांखे चांहि मिलंदी आहे त असां सोचियोसीं छो न 7 बि थी विया आहिनि चांहि बि पी वठूं। ही दरबार साहिब श्री गुरु नानक देव जी दरबार साहिब ॾाढी प्यारी ठहियल आहे ऐं इलाही वॾी बि आहे। जाथे आयासीं जेको आयो ऐं हिते आहे असांजी कराची लाइ वापसि रवानगी।